असां पंहिंजी पोईं वीडियोज़ अंदर शहर हैदराबाद जे पक्के किले वेट मौजूद मशहूर और मारूफ दो कबर जो अहवाल पेश कयो। अॼु जी हिन मुख़्तसर वीडियो में पक्के किले जे दरवाज़े जे साम्हूं ई मौजूद हिक ॿिए अहम माग जो मुख़्तसर अहवाल पेश करे रहिया आहियूं, जंहिंखे नओं गज़ पीर जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हिते मौजूद ही तुर्बत लॻभॻि 40 फुट डिघी आहे। हिन मुतालिक़ बि का मुस्तनद मालूमात मौजूद नाहे। कुझु किताबनि में अचे थो त हिन बुज़ुर्ग जो नालो गुल हैदर शाह हो, जंहिं नंढे हूंदे नबी साईं खे ॾिठो हो, जंहिं करे खेसि सहाबी सॾियो वियो। ही सहाबी कदावर शख़्स हो। के मुअर्रिख़ हिन असहाबी जो क़द 9 फुट त के वरी 9 गज़ लिखनि था। मज़ार ॿाहिरां दरवाज़े ते बि हिन असहाब सॻोरे जो नालो गुल हैदर शाह लिखियलु आहे, पर कुझु मुअर्रिख़ हिन नाले खे महज़ क़यास आराई करार ॾियनि था। जनाब मोहम्मद फारिस अब्बासी साहिब पंहिंजे किताब हैदराबाद शहर तारीख़ जे आईने में लिखनि था त हिन असहाब सॻोरे जो नालो जेको लिखी दरवाज़े ते निमाया कयो वियो आहे, उहो बि क़ाबिल गौर आहे। पाण लिखनि था त हिजरत जे 8 साल नबी साईं 5 असहाबी इस्लाम जी तबलीग वास्ते सिंध ॾांहुं मोकिलिया, जिन जो अॻवान अबू राफ़े हो। अबू राफ़े जंहिं हैदराबाद नेरून कोट में वफ़ात कई, संदुसि मज़ार हैदराबाद में किले जे भरिसां शाही दरवाज़े वटि हिकु ज़ियारतगाह आहे। संदुसि हिकु ॿियो रफ़ीक जंहिंजो नालो तारीख़ मां मालूम न थी सघियो, जंहिं पिणु सिंध में वफ़ात कई, जंहिंजी तुर्बत ठटे जी मकली टकरी ते आहे। बाक़ी 3 ॼणा मोटी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थिया। इनसाइक्लोपीडिया सिंधियाना ते ॾिनल मालूमात मुताबिक़ 5 ई असहाबिन थोरे वक़्त खां पोइ रफ़्ते रफ़्ते वफ़ात कई। तंहिं करे सभिनी खे हिकिड़े ई हंधि हिक ॿिए जे पेरांदी सेरांदी दफ़न कयाऊं, जेका हिक डिघी क़बर जी शक्ल में अॼु बि मौजूद आहे। ही असुल में असहाबिन जी क़बर आहे, जेका पोइ असहाबी जी क़बर सॾण लॻी। हैदराबाद जा क़दीम बाशिंदा हिन खे असहाबी जी क़बर जे नाले सां सुञाणंदा हुआ, पर पाकिस्तान जे ठहण खां पोइ हिन खे नओं गज़ पीर जे नाले सां शोहरत मिली। बहरहाल हैदराबाद जे पक्के किले वटि ही 40 फुट डिघी तुर्बत पंहिंजे अंदर केतिरा ई राज़ समाए रखे थी। हाणे उहो तारीख़ जे आलिमनि जो फ़र्ज़ बणिजे थो त इहे हिन राज़ तां पर्दो खणनि ऐं असुल हक़ीक़तूं दुनिया अॻियां ज़ाहिर कनि।